औरत दौलत शोहरत ये टे शयूं फकीर के रस्ते की रुकावट है। पहिरीं खतरनाक शइ जेका फकीरनि खे गुमराह कंदी, रब जे रस्ते खां रोके विझंदी, उहा अथव औरत, पराई औरत, पराओ रंग, बेहयाई जी नज़र, गंदाई, ज़िनाकारी, बदकिरदारी, बदआमाली, जेको इन शहवानी फितने में मुब्तला थियो, बस इहो इते ई रहिजी वेंदो, मथे हिनखे तरक़ी न मिली सघे। अल्लाह सां मिलण वारी बात हिनखे हथी न ईंदी, इते ई भटकी ज़िल्लत में गुमराह थी रुली वेंदी। औरत जो फितनो मदीने वाले साईं फरमायो आहे त मां जे वञण खां पोइ पंहिंजी उम्मत जे लाइ अहिड़ी का ख़तरनाक शइ नथो ॾिसां जहिड़ी औरत। पंहिंजी ज़ाल केॾी सोनी हसीन जमील हूंदी उहा न वणंदी, पराई ज़ाल काली कोठी बदशिकली बदसूरत हूंदी, शैतान हुनखे सिंगारे हूर पई। अल हराम अशहा मिन अल हलाल, हलाल खां वधीक हराम पुरकशिश लॻंदो आहे। हराम जे खाधे में, हराम पीते में, हराम जे अज़वाजी मामलात में हलाल खां वधीक हराम पुरकशिश लॻंदो आहे। हज़रत साईं फरमाईंदा त हिकिड़ी मिसाल औरत पर्दे सां थी अचे, पेर उघाड़ा आहिनि त पोइ उहो पेरनि खे ॾिसंदो, पेर गोरा आहिनि, कारा आहिनि, चिकना आहिनि, पोइ तसवर कंदो त पेर अहिड़ा टिनियूं वहिड़ियूं ॿियूं चेहरो अहिड़ो हूंदो, पोइ शैतान उहो तसवर चवणु मुंहिंजा दोस्तो फरमाईंदा त फ़क़ीर आहे, ज़ाकिर आहे, मुराक़बा थो करे, जज़्बो थो थिएसि, मुशाहिदा थो ॾिसे, पर जंहिं औरत जे फितने में गिरफ़्तार थियो ईअं किरंदो जीअं पातल ऊंधो थी वियो। न हुनजो ज़िक्र हलंदो, न हुनजो फ़िक्र साथ ॾींदो, न हुनखे इबादत जो लज़्ज़त में मज़ो मिलंदो, न दुरूद जो मज़ो मिलंदो, न क़ुरान जी तिलावत जो मज़ो मिलंदो। वॾी उन जे लाइ ख़तरनाक शइ इहा आहे त दुआ जी लज़्ज़त उन खां पोइ पढ़ाई रब खे ॾिठई न, जेका दुआ मुनाजात मुंहिंजे रब सां वाला आहिनि, मुंहिंजे रब सां वेही रिहाण करे, इहा नेमत उन खां पोइ। हिन वक़्त में इहो फिक्रो तमामु घणो वधी वियो आहे। शरण में पर्दा में कोठड़नि में ॾिसो बेस पर्दा ग़ैर सतुर जे ॿियो वरी जेका मोबाइल थी आहे, इन में मुहरियानी, फहाशी, बेहयाई खुलिया बाप खोलिया पिया। इन वक्त सॼी दुनिया जे मुसलमाननि जो दुश्मन आहे ईसाई। पूरी दुनिया के मुसलमानों जो वड्डे खां वड्डो दुश्मन केरु
यहूदी इसराइल कल उन्हें नेतन्याहू देखो जो सदर इसराइल जो उन्हें तकरीर किया वो जदों जे वटि मोबाइल फोन आ उन्हें जे वटि इसराइल जो टुकड़ो इसराइल में उन्हें किसी ने आया हुकूमत की बड़ी दावत कभी सकती है केरी बड़ी शरारत है इसे के तमाम सोदारन गाना फिल्म फोटो सब ये वो जो नसारन की चाल है मुसलमानों के दीनी जज्बा दीनी हमीद गैरत इज्जत इफ़्फ़त बर्बाद करने के वाले ये शैतान की हथियार हर हथ में हर किसी में एक बड़ी मजबूरी थी भैया मोबाइल का समाज दौर में गुजारो थे रात को 1000 की मोबाइल साथ चलता मस्जिद नबवी शरीफ में मदीने शरीफ में जैसे अंदर में आ जाता मोबाइल में लेकर या कोरोना आई मोबाइल में कहीं एप्लीकेशन को मोबाइल आए तो मस्जिद नबवी में भी दो रोज़तों में रियाद जन्नत साईं जन जे मज़ार ऐं साईं जन जे मेंबर जे विच में जेको ज़मीन जो टुकड़ो आहे साईं जन फरमाइनि मां न रही वरी रोज़तों में रियाद जन्नत मुझे घर मुझे मेंबर जे विच में जेको ज़मीन जो टुकड़ो आहे बेश्त जे बाग़ में हाय हाय सुभान अल्लाह सऊदी गवर्नमेंट ऑर्डर पे जो आहे तो मोबाइल ते इजाजत वठो मोबाइल ॾेखारियो पोइ तव्हांखे जन्नत जे बाग़ में एॾी त मजबूरी थी हुई असां जन्नत जे बाग़ में बि इसराइल जे हथियार खां सामने था वञी असांजा हुकुमरान अहिड़ा बेग़ैरत आहिनि अयाशियुनि में बबरा ठाहींदा ऐं पंहिंजो बेहयाई जा अॾा ठाहींदा पंहिंजो कमु कयो जेको मुस्लमाननि खे फ़ाइदो ॾिए न उन्हनि खां अहिड़ी मिशन ठाही आहे जेका मुस्लमाननि खे फ़ाइदो ॾिए न अहिड़ो को सॉफ्टवेयर ठाहियो आहे जेको मुस्लमाननि जो ख़ासि हुजे एतिरी मजबूरी थी वई आहे मोबाइल सां की मजबूरी आहे सॼो मोबाइल पर उन मोबाइल वो खबीस चलो दे असांजो असांजी शइ आहे जेका तव्हां जे कब्ज़े में आहे इहो असांजो इस्तेमालु महीने में जेकी तव्हां ॻाल्हायो ॿोलायो चोरियो काई सभु मोबाइल रिकॉर्ड करे उन्हनि काफ़रनि खे तव्हांजो पहुचाए करे हीअं थो थिए वॾे खां वॾी जासूस तव्हांजी चोर खोड़िया तव्हांजी मोबाइल ताईं ऐं इहो वॾो फहाशी के बेहराई के बेपर्दगी के फैलाइण जो हिन दौर जो वॾे में वॾो ज़रियो मोबाइल बेटा हिन दौर में इहा काफ़रनि जी शइ मजबूरी में इस्तेमाल न करे वरी एहतियात न करे अल्लाह जो ख़ौफ़ सीने में विझी बुराई बेहयाई का बचाए पाण के यो अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह के सुभान अल्लाह मां के आगाह कया तेरे फितरे का बचजो बेहयाई का बचजो कुरानी फहाशी वाले में इब्लीसी औजार के इम्तियाज सा इस्तेमाल करो पने कम सा करो को जरूरत वारो इस्तेमाल कयो बेहयाई का पराई औरत के मुंह सलून ये बिठनी अन्नज़रत सब्ज़ मस्मूम min इस्लामीस परिवार इस्लामी फरमाया पराई औरत के विस्म के शैतान ने तीरन मारो ज़र और तीरा देखो दिल में
पराई औरत खे ॾिसण हिकिड़ो माण्हू ज़ाकिर आहे के पंहिंजे ज़िक्र फ़िक्र जो मज़ो आहे आनंद लुत्फ़ आहे अल्लाह ताला सां रहो लॻियल आहे उनखे बि वारे साईं सां उनजी मोहबत जुड़ियल आहे पराई रंग खे ॾिठई बेहयाई जी नज़र कयई या उनखे छुॼई या उनजे क़रीब वियो ही बातिल जो जेको निज़ाम आहे न सॼो बर्बाद न उनखे ज़िक्र जी लज़त मिलंदी न उनखे तिलावत जी हलावत मिलंदी न उनखे मुराक़बे जो मज़ो मिलंदो न उनखे अल्लाह ताला जी मोहबत मिलंदी न उनखे मदीने वारे साईं जी मोहबत हिकिड़ो फ़क़ीर साईं जो जज़्बो थींदो ॿियनि थो साईं ॾे कयूं त अखियुनि जा कोड़ा न सुकंदा सुकंदो रोज़ो ॾी मोहबत वारो वो हिकिड़े वरी ॿार में जलसे ते आयो सुख वेठो हुजे जो नंढो को थधिड़ो साहु वञे नंढो अखि में को रुको आयुसि कुंड जो कुंड सुको जे कुंड थींदो मूंखे अचणु लॻो हुन माण्हू जे में हाल ते एॾो रक़ीब क़ल्ब इंसान हुयो एॾो मोहबत वारो माण्हू की छा थी वियो वो हवेली शरीफ में बैठा हुआ बाबा दानी साहब और सुनने का करूँगा कि वो जो मानू जो देगा क्योंकि औरत के फितने में गिरफ्तार कहीं देखा दिल की नरमी भई ये जो रोड वियो जिक्र जो मज़ो क्योंकि औरत के फितने में गिरफ्तार मुँह वरी उन्हें समझाए तो वो कभी उन्हें साथ खबर जान की तो बराबर जेको हकीम मुर्शिद तबीब उमर हकीम साईं जन जेका तशख़ीस कई उन मर्ज़ जी वाक़ई वो के औरत जे फितने में मेरा दोस्तों पंहिंजे फ़क़ीरी जी हिफ़ाज़त करणु चाहियूं था वॾो ख़तरनाक फितनो अथव औरत शादी कयो हिकिड़ी मक़बूल नथी थी ॿी शादी कयो हलाए सघो अदल इंसाफ़ करे सघो चई मर्द न थी सघे असुल में हज़रत आदम खे जॾहिं अल्लाह ताला ठाहियो त उनजे लाइ हिकिड़ी साल हवा पैदा कई ॿ टे चार कोन करे गई आदम जी ज़ाल हिकिड़ी हुई ऐं माण्हू जेकॾहिं खुदा जो ख़ौफ हुजे त हिकिड़ी ज़ाल काफ़ी है घणे खफ़े खां बचो मां टे चार ज़ालूं करणियूं वेठो आहियां मां पंहिंजे तजुर्बे जे आधार ते तव्हांखे ॿुधायां थो त हिकिड़ी ज़ाल काफ़ी अथव हज़रत पीर मिठा साईं जन बि जेके बांधी करे खोड़ शादी कयूं पोइ फरमाईंदा ते ख़लीफ़े फ़क़ीर में भी रीस करे मुंहिंजी रीस न कनि पर मां 90 साल जी उमिरि में मां चार घर वारियूं कमसेनी खे रंगायूं वेठो सुभान अल्लाह अल्लाह हिकिड़ी कोन थो सघे वरी शौक़ ॿीअ जा वज़ीफ़ा वरी ॿीअ जा अल्लाह So, bagi bunyad है अपने की हिफाजत बड़ी औरत के बिस्सनों से ख्याल पैदा थींदा ऐं मुड़े तवज्जो कयो जेको माण्हू परायूं औरतूं ॾिसण वारो आहे न उनजी ज़ार भरी अदर जी हूर लही अचे न जन्नतुल मावा मुंहिंजा हूर लही अचे पर उहा हूर न वणंदसि जेको परायूं न ॾिसंदो अख खे बुरी नज़र खां बचाए परायूं औरतूं न ॾिसे काली पंजड़ी उहा वञणु मुंहिंजे लाइ इहे जन्नत जी हूर सुभान अल्लाह सदके मुंहिंजा
बुनियाद तब सबब यो ये कि वाक्य मतलब कि अभी पढ़ना है ये पे ये वाक्य तब इधर पढ़ाया तो रंग से दो पे आए ये करे तो तब उन्हें पंडितान में रहो तो पंडितान को उनकी पसंद नहीं है यही का ख्याल ये खतरनाक कर दिया ये अक्द नहीं है भूले लाना इन्हें मजो अंदर या अक्द का एक 2 करोड़ रंग सुना है अल्लाह साइंस का जोड़ता ये अक्द 2 करोड़ रंग सुना है ये अक्द में अल्लाह तआला को पावर रखे को हरिया पूरी मैया है होते क्यों ने हरी लो कि रंग अंदर में दाखिल सीधा को पार में दाखिल रंग में दे पड़ा अल्लाह सो ये खतरनाक खिड़की ये पास में बंद कर दे साइंस ने अजीब हदीस फरमाई है हदीस वाले से फरमाया वनिजाल के हिस्से एक मुर्गे सुभान अल्लाह वनिजाल वाले मुर्स के हिस्से मुर्गे बड़ी ही हद में जल्दी मिलाए अल्लाह अदम मिलाए किसी के मुर्गा में अल्लाह ताला ने जाल मुर्स ने जोड़े के किसी अजाब ना कोई थे में तो सो मूल के हक हिलाल निकाह जो साल के रिश्ते सब जोड़ियो ये हिकते सा प्यार मोहब्बत करने के प्यार सब सल सा जात से के से मुर्शिदा के दीदार बानी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ताला खुश थी फरमाया तो फरिश्तों इन्हें पिनी साल मुसल के मुंह को बख्शे सुभान अल्लाह पराई औरत के यहाँ चुराए शब्द जो दे है जो यहाँ अब चुराए मुझे बदन से मुझे जिस्म से अब चुराए जहन्नम की बाह जो गंगो गंगो से तुम्हारे के लिए हुआ ये गंदा हुआ है उन्हें गंगे का गंदा सूअर वालों पेट होगा वो इन्हें गंगे के जहन्नम की बाह में तपायो दो उन्हें खल में बिठनी है पट्टे उन्हें खल उन्नति करेगा भाई औरत के पकड़ो लाए दो ये उन्हें बदन की खल के ये मलाइका उन्हें रोज गंगे सा छिके उन्हें खल उन्नति करेगा अल्लाह जब वो जरत ईज़ाब इतवानी हो खल के गोश्त के तो ईज़ाब नहीं हुआ हद के तो ईज़ाब नहीं हुआ ईज़ाब जो बुनियाद खल होती है उन्हें खल के नजर के सख्त अज़ियतनाक दर्दनाक अज़ाब मिल दो बड़ा औरत की छोड़ बात दोस्तों कुछ यो ख्याल में निकले कि तुम बड़ी औरत के चुयो बेहद गई आपने मुश्किल देकर केड़ो तसव्वुर कयो जेॾीमहिल तव्हां वधी हमारे साईं जे साम्हूं पेश थींदो लजपाल नबी जे आमो साम्हूं वेंदो ओॾीमहिल पंहिंजे पैगंबर करीम जे घर तव्हां केड़ो जवाबु वो पूछे तो मां की केड़ी हालत करे है रोज के चा से करे है तमा करे है जब दोस्तों देखते हैं कि इतने का बचन चाहिए था बद नजरी बन गए भाई और के समझ दे रहे हैं कि नजर कर
बनते जितने जितने इम्कान होते जितने पढ़ाई पढ़ूं खर्चन क्यों या उनके मिसाल जो क्यों मिलो ये पास हो ही चले मिसाल बस में जरानी सीट था उन्हें पासे भी कर दो वाले पासे उन पासे में बस में भी का सीट हो जरानी सीट के पासे कर दो छोकरी को स्कूल छोकरी को कॉलेज रेलगाड़ी में माइन को गाड़ियों हैदराबाद नेशन गलिया इसे माइन को चक्कर में घरों के भी जाए ना प्रेस इतनी में मवाज़ कहाँ लेकिन तुम मतवाले जाए माइन पर जाए नहीं पड़ेगा मदीने वाले साईं इनको अजीब मिसाल दिखावा पूरे ध्यान दो साईं ने फरमायो इको धनार बकरियों को चढ़ाए पियो पराए पोख के पासे पासे में बकरियों होंदियूं को बकरी केतरे लगे मोकियो मिलो तो पराए फसल में चकणो मिलंदो भली धना भी छो पाए पर बकरी के मोकियो मिलंदो त बेशक खाई मिलंदी पर आई को कने में जो वञे ही न त छो बकरी खाईंदी अच्छा तो कोने मस्त समझाने सुभान अल्लाह ये दिमाग नहीं कमाइए में जो मासूसीमा मासूबेशा मासूसी है उनके चाहती तो ना शैतान की जंगी ऐसी नहीं अगली जैसी नहीं सरकार ऐसी नहीं शैतान की जंगी मरण जब तमें उजारो खान के महसूस कर लो तो शैतान मार की सूरत में दो औरत वालों माँ की शक्ल में दो यानी उनकी लगती डाली जब हम पानी में मदद आप पर पानी दे पर मुझे दी हो ईसा से पानी आता वो जो कमजोर दीन वालों होता है जब वो पानी लेते को दीन तो वो जो मर्द जो तुम्हें ईसाई बैठा ये औरत जो को रूप मारत यो मरते वक्त ताईं खतरनाक मुझे दोस्तों फकीरी की तेरी रुकावट तब और भी रुकावट करी बुदाई गलत पैसों लालच नाम या का लालच आकर दुनिया की तलब वो अल्लाह का फरेब जितनी दुनिया की मोहब्बत दिल में इंदी वो अल्लाह के रसूल का फरेब अल्लाह इनका मकसद ये है कि दोनों ने कमाए कम कयो कारोबार कयो व्यापार कयो पैसा कमायो भली लख कमायो करोड़ कमायो नहीं कमायो मना पर ये का दिल लाना दुनिया की मोहब्बत दिल में न रचे अचन में लगे इनमें भरियल है कपड़ इनमें भरियल है कपड़ पर इनमें ज़हर भरते सचो कमाण जो ज़हर भरते इन जे मथों माण्हू चढ़ी वई हाणे हे ज़हर जो भरियल आहे हे मथों चढ़ियो वेठो आहे सचो ॾींहुं वेठो हुजे सॼी राति वेठो हुजे कुझु नुक़सानु थींदुसि
Namanya sain na. Todo itu boleh. Pesaro. क्यों खाए? बात में दीजिए, अंदर में दाखिल जी, बुदायो। बस दुनिया में ये कोई बात नहीं। तुम कभी जाए का हो से अंदर में दुनिया आई, हमारे दीन जो इस्लाम जो फकीर हुई, जिक्र फिक्र जो पैसे की लालच के अंधों पे चली थी, हां हो हमारी चली थी, रिश्वत वठो, ब्याज वठो, चोरी करो, ठगी करो, बेदीनी बेहयाई दा कम जॾहिं मोहब्बत दिल में अंदर अची वई न, अखियूं अंधियूं थी कमाइण जे लाइ न को वॾो मार ॾींहुं न खा रात ॾींहुं उनखे दुनिया की गणती, दुनिया जो फिक्र, उनके खुदा जो खौफ निकली वेंदो, मदीने वारे साईं जी मोहब्बत निकली वेंदी, बर्बाद थी वेंदो, तबाह थी वेंदो, जे अंदर में दिल जी गोशन में दुनिया की मोहब्बत दाखिल थी। वरी ॿियो मिसाल ॿेड़ी जे पाणी हेठां हुजे न ॿेड़ी पाणी हेठां हुजे, ॿेड़ी मथां हुजे त पर जेकॾहिं पाणीअ जो अंदरि को सोराख़ थी वञे ऐं अंदरि पाणी पइजी वञे, ॿेड़ीअ में अंदरि पाणी दाख़िल थिए त ॿेड़ी इहे जेका दिलि आहे न, इहा बि ॿेड़ी आहे जेका तव्हांखे तारे मदीने वारे जी कच आहे, ॿेड़ी आहे इहा तव्हांखे तारे वञी जन्नत में पहुचाए, हीअ ॿेड़ी आहे तव्हांखे तारे वञी मालिक हक़ीक़ी जे कुर्ब में विलायत जे आला मक़ाम पर जे दुनिया जी मोहब्बत दिल में अंदर अची वई जॾहिं अंदर में दुनिया की मोहब्बत ईंदी न, उन्हें को हया बुलाए वेंदो, अल्लाह जो खौफ निकिरी वेंदो, बेहया ज़ातियूं, बदचा, बदकिरदार, ठग, फ़रेबी, धोखेबाज़, मिलावट, ख़यानत, कुफ़त, कूड़, ये घणई बीमारियूं तॾहिं थियनि थियूं जॾहिं दिल में दुनिया जी मोहब्बत। तॾहिं मदीने वारे साईं फरमायो त हुब्बु दुनिया रअसु कुल्लि ख़तीया, दुनिया की मोहब्बत हर गुनाह की बाड़, हर गुनाह की जड़ बुनियाद पार चाहे दौलत दुनिया की ॾिसो पाण हूंदी थोरो पैदा थींदो, दाल थींदा, शाकूं, डायूं, लामूं, पन, कूड़, मेवो सभु कुझु थिए थो या तॾहिं थो थिए जॾहिं जवाबु ॾियो जे ॿार न हुजे थोरो बीहंदो, ॿार न हुजे ॾार ऐं डायूं थींदियूं, पन थींदा, छांव थींदी, कूड़ थींदो, इन में पर जेकी शयूं वण तव्हां ॾिसो था इहे सभु बुनियाद जो आहे मदीने वारो साईं फरमाए त घणनि गुनाहनि जी जेका पार आहे सा दुनिया जी मोहब्बत, दुनिया जी मोहब्बत ताईं पैसे जी बाट कीअं पैसो कमाया, राति ॾींहुं फिक्र इहो सौदा इहो कूड़ रंग ठगियूं सभु जे पैसो करे पोइ जेकी बि बेहयाई जा गंदाई जा कम आहिनि उन्हनि जो बुनियाद ऐं पाण चाहे दुनिया जी मोहब्बत अंदरि मां निकिरी वञे, हथ में भली दुनिया हुजे
सईदा तिजारत कयो बबरा खायो पर दिल दुनिया का खाली हुजे या फकीर या शे के अल्लाह दे गुरु जेकरे ताजे हथ में दुनिया हुंदी अजमा किराओ करे कोतायो फजलाबाद शरीफ अल्लाह ₹5 होया किरायो हुयो तो कोतो कल जो फकीर फोन कियो ए दादा साईं दुआ कयो वट किरायो रोडे मां वापस गया सच पुछो मुखे हुंदिया पंहिंजो फोन ॿुधी उनजो रोड ॿुधी मूंखे तूं कयो मुंहिंजो तूं फिकर न कर तूं त पढ़ंदो त पैसा मोकिलींदो तुंहिंजे मां तोखे अर्ज़ु कयां कंदो अची वेंदो सो पैसो आहे त किरायो भाड़ो कयो पैसो हूंदो त मदीने मिलींदो मके ॾींदो हज कंदो गुज़ार कंदो फितरो ॾींदो खैर कंदो ख़ैरात कंदो यतीमनि जी संभालंदो व्यवहार जी ॿार कंदो मानी खाराईंदो पाणी पीआरींदो ग़रीबनि जी सार संभालंदो पैसो हूंदो त ऐं सुनो ढोल अल्लाह जेको पंहिंजे पिटके में पूरो आहे उहो ॿिए खे ॾीकरी इहो नुक्तो तव्हांखे सम्झणो आहे अल्लाहुम्मा अंज़िल दुनिया मिन क़ल्बी वला तंज़िहा मिन यदी मुंहिंजा मौला दुनिया खे मुंहिंजी दिल में बार कर मुंहिंजे हथ मां न कढजाए पैसो मुंहिंजे हथ मां न कढजाए दिल मुंहिंजी सुभान अल्लाह दुनिया के दिल में जाए न ॾियो दौलत के पैसे रुपड़ के दिल में जाए न ॾियो उनजा तालिब हरामकारी सां दुनिया कमाइण वारा नाजाइज़ तरीक़े सां दुनिया कमाइण वारा न बणिजो जेकॾहिं तव्हां इहा ॿाट वरिती दुनिया जी मोहबत में अची तव्हां ग़ैर शरई तरीक़ा इख्तियार कया फ़क़ीरी जो रस्तो हिते माण्हू धूड़ पियो पाईंदो दुनिया जी मिट्टी माण्हू पई हिनजे मथां ॼमंदी अल्लाह जे रस्ते में विख न हणी सघो तव्हां ॻाल्हि सम्झी जी मुंहिंजा साईं पहिरीं रुकावट ॿी ऐं टी शोहरत माना माण्हुनि जो ॾेख वेख माण्हू मुंहिंजी वाखाण कनि माण्हू मूंखे फ़क़ीर सॾनि माण्हू मुंहिंजी इज़त कनि साई चादर विड़ींदो पटको ॿधंदो पोइ बाज़ार में ईंदो त मुंहिंजी ॾाढी पटके खे ॾिसी मूंखे ₹500 वारी शइ ₹400 ॾींदा फ़क़ीर न अल्लाह कंडक्टर चला फकीर साहब पे वाला तो मुझे तो नमाज की पढ़ लो देखो क्या कुरान में से तो करे सामने से तो कुरान में से तो कुछ की नमाज पढ़ लो तो इन जेला कुरान से वाह जो वाह से पटकी के वर्णन तो साइंस का तरवेड़ी तो नहीं कंदने मानो तो अच्छी मुझे ते कांदा केदे तो कली को अल्लाह जादेना मानो में वाखान शोहरत नामवरी रियाकारी जेदे अंदर में इया शे बराबर आई ना अल्लाह जो बोल रब का रास्ता बंद मार्ग का रास्ता बंद अल्लाह सवास बिला नहीं सकतो बातन की नेमत भलाई विलायत रब की दोस्ती लेके न मिली सकती मान छाता चवण हिलन ताया रोण का मान का ताई बता कन्या गिला तक परवाह ही न हो बस को रब जो कुछ
हो जाए पंजाब या बाहरी या मानू पट को बंद के पट मर नहीं बस पट को सादो असा आई में भी इस्लामी पट के जावर को रखा है तो ये पुरेशी सामी पट को बनाया है सातो के बाहरी या मानू सो गाड़ी में चल गया गाड़ी का झाका तो पट को बुलंदो में वो प्रोवर हिंदे भी और हिंदे चेहरे पे पटके जावर खुली वो आने स्टेशन ते मंजिल हुई वो बेटो थी रही कि मानो इंतजार में आते जंते खलीफो जो कंदो हो न उन्हें जो सी किबला एक पटका ठा बदो पर मानो बड़े सारे इंतजार में वो चुप नहीं बैठा ध्यान नहीं दो वरी क्यों बेरो उन्हें खलीफे चलो खलीफा वरी नहीं तीर जाकर भी बच्चा जी सही किबला एक पटका ठा बदो जमा करी उन्हें बेसी ते भाई पटका मेरा ई में हो सी मान उनके कारण देला मठाए काए पटको बता तो मान कुछ देर पटको जो माला खातर बदिया वही वही है भाई जे को मैं नहीं बनता मेरे जान देखे जे के नो पटको न तो बने जे के मुझे सूरत नथी बने न से बाबा पटको ही रहा मान दे घर के लवरी ने सब पटको बना की हो कुरैशी साहब तो इतना प्रोग्राम तो मुबारक बजी पियो ॻाल्हाईंदा त इतो हीअं रुआब निकिरंदी हीअं जप ते शुमारी कोई फ़क़ीर मां ॿुधायो त वेठो हूंदो वरी हीअं चटे वरी पाण चटे छॾींदो उहो की पाण चटे हिकिड़ो माण्हू आयो जे साईं जी ख़िदमत में वेठो वेही वेही थोरी देरि खां पोइ थियो कढियो वो कुरैशी साहब फरमायो फ़क़ीरो ये देखो आदमी आया सनेटा काज़ी ये बिना मुरीद थियण आया मेरी डेथ करण आया पर मेरा जो दंत फकर ॾिठस अहिड़ो पीर न इंसान जे दंत फकर हो भाई मैं दंत में चवंदा अल्लाह नीयत गर्ज मकसूद सिर्फ अल्लाह के साथ है बेटियों को ख्याल नहीं अंदर में जब उसको फकीरी जो बुनियाद की होता नीयत गर्ज चाहो जे मुझे जिंदगी मुझे मरण मुझे कुर्बानी मुझे नमाज मुझे हर इबादत सिर्फ अल्लाह दिलाया इनकी जरूरत इखलास शोहरत न हुजे नाम वरी जो ख्याल न हुजे रियाकारी जो गर्ज न हुजे दिल में तड़प तड़पा गंद न
Iya Ulitan
धीरज